अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़क़द क़ाला अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही मस्जिद, यही काबा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही दरबार मोहम्मद है। खबर दे दो मरीजाने गुनाह को, फैज़े पैगंबर की बिला कीमत दवा मिलती है। आए जिसका जी चाहे। अरे माली न दे गाली बिगाड़ा हमने तेरा क्या, ये चमन तो है सैर करने का, न घर मेरा न घर तेरा, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। अज 26 फरवरी 2023 है। इन बुखारी मस्जिद कंबर शहर जे अंदर साईं अब्दुल सत्तार सूमरे साहब जे हुक्म जी तामील कंदे तवां जी मस्जिद शरीफ में अल्लाह पाक झट घड़ी विहारे कुरान मजीद पढ़ण जो मौको नसीब फरमायो। साईं जन जलसे जो उन्वान शान सहाबा शान अहल बैत रखियो आहे, पर मुंहिंजी वरी दिल घुरे थी अज मुसलमानन के तोबा विसरी छो त हेडी सारी जमात मस्जिद हेडो शहर जो कुरान बुधण जे लाइ इन्हनि वटि वक़्त कोन्हे अदा। मत जिंदगी जी आखिरी है रात न हुजे, मत आखिरी निमाज न हुजे, अचो अल्लाह जे घर ॾे हलियो आ। कुरान रब खे प्यारो थी, पढ़ण वारा भी प्यारा अथसि त ॿुधण वारा भी प्यारा तो असां खे परवाह ही नाहे। कुरान जो वाइज़ात मस्जिद में अचण जे लाइ तयार न सदी दे फरमाइज़ा कुरअल कुरान फस्तमिउ लहु वंसितू लअल्लकुम तुरहमून। बुखारी मस्जिद में वेहण वारो रब से फरमाए तो जॾहिं मां रब जो कुरान पढ़ियो वञे, कलमे वारे जो कम पंहिंजी कचारी में फिले दोस्तन के फिटी करे मुझे कुरान जे साम्हूं गोॾा भनियत बसा मुझो कुरान ॿुधे सैफ फ़ाइदो कहिड़ो मिलंदुसि। पर में कदम कदम ते गुनाह मिटे, दर्जा बुलंद करे, नेकियूं लिखराए, जहन्नम खां बरी करे, जन्नत जो फ़ैसिलो करे छॾींदोमांसि। खुदा जो कसम खणी मां इन बैत में चवां थो, साईं जेका मेहनत थो करे मदरसे में, हे मासूम बच्चा जेके तैयार थिया थियनि, हिते हाफ़िज़ भी थियनि था, आलिम भी थियनि था। हे मूंखां अॻु में जेको मुंहिंजो फर्ज़ंद अर्जुमंद इहो वाइज़ ॿुधी रहियो हो मोहम्मद इस्माइल, इहे सॼो साईं जी मेहनत ऐं कंबर वारो क़यामत ताईं तव्हांखे भी सवाब मिलंदो रहंदो। इन्हनि जी ख़िदमतूं कंदो, बेड़ा ई पार थी वेंदव। अज तवा पूरी दुनिया जो चक्कर दियो। स्कूली छोकरा 8 बजे उठी स्कूल वेंदा आहिनि, हवा इहा है या न? पर मदरसन में अचो असर जो 4 बजे उस्ताद इन्हनि खे उथारे था विहारे।
वजू भी करन था, कुरान हथ में थन, वेठा कुरान भी पढ़न था, झूठन था पर निंद्र पूरी नथी चन पर कुरान था पढ़न जिनजे कुरान पढ़न जे सदके कंबर वारो बुखारी मस्जिद वारो हिन मोहल्ले वारो शेख मोहल्ला सुमरा मोहल्ले वारो जे हिन मदरसे जी बरकत सा कुरान जी बरकत सा रब अजाब मुसीबत उतारी वेठो थव वरना सा एडा गुनाह क्या हिन एडा गुनाह क्या हिन मिनट त परे असा सेकंड भी रहन जे लायक नाहू मां दिली दुआ करण आयो आ अल्लाह सबनी मुसलमानन के कुरान मजीद सा मोहब्बत नसीब अता फरमाए तो त मदीने जे मीर में जे मिठे मोहम्मद करीम रब के पारत कही अल्लाह मुजन जो शक्ल न मटाए जा तो त तो असा में के ए बहन सा मिनट भी रहन जे काबिल नाहू अगे नबियन जा वाकया त पढ़ो त सही आद समूद जी कौम जिनजा खजन जेड़ा वडा कदहा चपलन जेड़ा थुला मता रहा रब जे हुक्म की नाफरमानी को खुदा जो अजाब हवा जी सूरत में आयो ये जो तूफान खुलियो जानन जा पैर जमीन में मथे खजी विया ये प्याओ डामन ये लकड़ो डामन आहिन मथे वनी एक बे सा ही टकराया अटो थी विया नालो निशान मिटजी वियो एकड़न जला कुरान फरमाए तो कूनु किरदतन खासीन अब तो फरमाए मैं भोला है बंदर बन छड़ियो मान अदा इन महबूब नबी की दुआ थी खुदा जी अजाब के दावत न दे तौबा ताइब थी असा वारी तौबा किया ए नक के घरणी दो कनन जो पापड़ी पट्टी दो चसे मोजी तौबा इन तौबा जी रब के केड़ी जरूरत है तौबा उहा कर जेका निड़िया को हेठ लही तो जो अंदर जो मेर तो साफ करे अच्छी दाढ़ी थी वही पेर कब्र में प्या हिन पर मस्जिद में अचण जे ला तैयार न कुरान बुधण जे ला तैयार न कुरान बुधण वारा हाथ सहाबा होया मुसलमानों कलमे वारो हुनन की वडी मेहनत ए जफा कशी सा ए कुरान सा वट पहुतो तो पर मुफ्त में मिलियो तडी कदर कोने सहाबा हिन कुरान मजीद जे करे मारू भी बर्दाश्त कयो पंजा मुल्क छडे वतन को लावत थी करे बेन शहरन में वनी दीन जी दावत क़याम कयो असा के मुफ्त में कुरान मिलियो पर कदर नाहे इन कुरान जे करे हजरत बिलाल सैयद के रसो गिची में विजी करे मक्के जे घिटन में कीली दा था वतन वर अहद जा बैठो नारा तो हणी ये दीन दुखन सा आयो आ असा के मुफ्त में मिलियो आ कदी कदर नाही इन कुरान जे करे मुझे पाक नबी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा के तकलीफो मिलियो इन सोहणे कुरान मजीद जे करे मदीने जे मीर जा दीवानो करबला जे मैदान में मुझे मुर्शिद हुसैन 72 को हाय छड़या मां शोन जी तारीफ कया जे मिठे मोहम्मद करीम जी नंढड़ी न्याणी जा बच्चा हा इमाम हसन हुसैन खुदा जो कसम मदीने जे मीर के एडा त प्यारा हा जेके मुजो सोनो नबी दिलबर नबी पंजे सीने के निंडू कराइंदो मां छो न चवा अफजल है कुल जहां से घराना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जैसे एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का बुखारी मस्जिद में चणवारो क़यामत यजीदियत मुर्दाबाद जा नारा भी लगंदा रहंदा हुसैनियत जिंदाबाद जा भी नारा लगंदा रहंदा यजीदन हारायो हुसैन ने खटियो छो त टाइम तमाम मुख्तसर मां उनन जवानन की तारीफ तो कया जेके पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडा त प्यारा हा जो रोवण भी हबीब किबरिया बर्दाश्त न कंदा करबला जे मैदान में मुझो सोनो हुसैन ये जालिमन सा मुकाबलो तो करे 72 कुछ जीव्या हन मासूम कुछ जीव्या हन जो था जवान कुछ जीव्या हन अकेलो हुसैन उन जालिमन सा विड़े तो तारीख जा किताब लिखन था खीमे मो सोने अली सोने हुसैन जो पुत्र वडो पुत्र अली अकबर निकरी आयो चवे तो बाबा मुके मोकल दे तो करबला जे मैदान में जालिमन सा वनी मां मुकाबलो कया तवा पोड़ा भी आयो मां जवाना मुखे मोकल दियो मां वजी वेढ़ा और बुखारी मस्जिद वारो औलाद पी मां के ॾाढी प्यारी पर मैं पुत्र अली अकबर तोखे मोकल न ॾींदुमि छो त तू मुझे नाने मोहम्मद करीम जी तस्वीर ऐं सोहणे अली अकबर जो चेहरो सोहणे मोहम्मद मीर सां मिलंदो
चौंदा है ना लाना फलाना तुझा मुहांडा त नाले देहन चाचन देहन मामन देहन अली अकबर हुसैन सही जो पुत्र उन जो मुहांडो हुजूर सही सा मिलंदो हो पाण फरमाइन ता पुत्र तू मुझे नाने जी तस्वीरां तोखे मां करबला में इनन जालिमन जे हथों शहीद करण न तो चाहा पुत्र तू खीमन में वेहे बच्चन जी सार सवार सोनो अली अकबर पंहिंजे बाबे के बाहों तो बधे इलाज तो करे मिनथू तो करे बाबा मेहरबानी कर मुके शर्मिंदो न कर चौंदा 21 सालन जो नौजवान पुत्र खीमे में बैठो आ वरी पोढ़ो पोथो बढ़े मजबूर कयई सोने हुसैन से फरमाए पुत्र ठीक आ जे नथो मुड़े त मोकल ॾियाई तो पर पंहिंजी फुफी खां भी मोकल वठी आ तू उनखे ॾाढो प्यारो छो त तोखे उन पालियो आ कंबर जा मुसलमानो बुखारी मस्जिद वारो इन मोहल्ले जा मुसलमानो अजमा उन हस्तिन जी तारीफ तो क्या जेके मिठे मोहम्मद अरबी जा गुलाब जा गुल होया सोनो अली अकबर जी जो खीमे में आयो फुफी जी हथ में अल्लाह जो कुरान जी तिलावत थी करे मथो अची बीठो आ चवे तो फुफी जिंदगी में कदे मा तोखे को सवाल न क्यों थमाई अज पहरो सवाल भी मुझो यो आखिरी सवाल भी हो फुफी मथे तके चवे थी पुत्र एड़ो सवाल न कजाई ए मदीनो ना है पुत्र है कूफे जो शहर जालिमन जो शहर आ पानी न घुर जाई खार को न घुर जाई तुझे नाने मोहम्मद जो मदीनो न थी ए जालिमन जो शहर आ जन में तुझो तो नंढो अली असगर तड़पंदे शहीद थियो जालिमन ढुक पानी भी न ॾिनो आ मुसलमानों कलमे वारो वो जो सोने हुसैन जे प्यारे बच्चे अली अकबर फरमाए फुफी पानी घुरण न आयो आ खार को घुरण न आयो आ बीबी ज़ैनब जी तवे से बचड़ा ये जान घुरे त मां जान ॾियण लाइ भी तैयार हां पर पानी खार को मुखो न घुर जाए मतो भी चवे तो फुफी जान वठण न आयो आ जान ॾियण जे लाइ मोकल वठण आयो आ मोकल दे त ज़ालिमन सां वञी मोकल दे बीबी ज़ैनब जॾहिं ये लफ्ज़ ॿुधा त बेहोश थी वई सोनो अली अकबर मथो बीठो आ सोनो हुसैन भेजंदो आयो फरमाए पुत्र जल्दी कर फुफी जे हथ में पेरन के सोनो हुसैन मथो पंहिंजे पटके जे पलान सां पंहिंजी भेण के हवा थो हणे जॾहिं बीबी ज़ैनब साइण होश में आई तके चवे थी पुत्र अली अकबर फरमाए जी फुफी ते मोकल थी ॾियाई वञ ज़ालिमन सां वञी विड़ चवेस तो फुफी पेरियों मोकल न पई ॾे हाणे वरी मोकल कीअं थी ॾे जे पुत्र अली अकबर जॾहिं मां बेहोश थी वियुमि अखियूं बंदि थी वियूं ख्वाब में नाने मोहम्मद अरबी जी ज़ियारत थी वई नाने से फरमायो ज़ैनब मुझे बच्चे के न बिहार मुझे बच्चे के मोकल दे ये करबला के मैदान में अचे शहादत जो ताज पाए नाने मोहम्मद वटि पहुंचे हौज़े कौसर ते नानो इस्तकबाल में बुखारी मोहल्ले जा मुसलमानो मदीने जे मीर जा दीवानो कंबर शहर जा मुसलमानो अजमा हुसैन की वाखान बयान क्या इहो पूरो थी विंदो हस्ते जी वाखान मोकल जो वरताई हजरत हुसैन सही पटको मुबारक मथे ते बदलाए पुत्र ए पटको अब्बे जो नथी है ॾाॾे अली जो पटको पुत्र ए तलवार भी नहीं थो तलवार मुझे अब्बे जी तलवार थी मन ज़ालिमन सा मुकाबलो कर ये शीह वांगुरु इनकार करे जॾहिं करबला जे मैदान में पहुतो आ तारीख जा किताब था लिखन शिमिर बेईमान बीठो हो अरसा इब्ने सईद पुछेस तो शिमिर का हे केरा एड़ो सोहणो चेहरो असा ॾिठो ना है शिमिर चवेस तो तव्हां न सुता सुञाणियो मां सुञाणियस तो हुसैन जो वॾो पुत्र अली अकबर है जंहिंजो चेहरो मुस्तफा करीम असा उन्हनि छा चयो हे बाबा असां इन सां न विढ़ंदासीं जंहिंजो चेहरो नाने मोहम्मद सां मिले थो असां इन सां मुक़ाबिलो न कंदासीं तलवार न हलाईंदासीं अली अकबर से फरमाए अचो न मां बीठो हां अचो केर थो अचे उन्हनि चयो साईं असां बाहूं था ॿधूं असां तव्हां जे वेठो न ईंदासीं छो तुंहिंजी तस्वीर हुजूर साईं सां मिली होया त नाले में मुसलमान पर अंदर जा खोटा अल्लाह अंदर जे खोटन मेरन खां बचाए आमीन त चओ
अली अकबर से फरमाए तव्हां न अचो त न अचो पर मां ज़रूर ईंदो मां पंहिंजनि जो बलान कंदुमि। मैदान करबला में जीअं जो अंदर सोहणो अली अकबर लथो हीअं शींहं वांगुरु हकल ॾिनो गजगोड़ करे जो हीअं जो लथो ते तलवार फेराईंदी वञे थो काफ़ी माण्हू जहन्नम रसीद करे छॾे। तारीख़ जा किताब लिखनि था 500 माण्हू जहन्नम रसीद करण खां पोइ घोड़े खे मोटाए खीमे वटि आयो। फरमाए तो बाबा फरमाए जी पुट कीअं मोटी आयो आ जे बाबा ॻाल्हि ॿुधी थी उन ॾाढी लॻी आ नड़ी खुश्क थी वई आ बाबा कुर्बान वञा थोरो ढुक पाणी जो मिले मूंखे पाणी ॾे त मां नड़ी साई कयां पोइ सॼो मैदान तोखे साफ़ थो करे ॾियां। सोणे हुसैन फरमाए बच्चा शर्मिंदो न कर तुंहिंजो अली असगर भाउ तड़पंदे तड़पंदे शहीद थी वियो जो उनखे पाणी जो ढुक प्यारे न सघियुमि हाणे काॾो मां तोखे पाणी ॾियां हे करबला जा ज़ालिम माण्हू दरिया ते भी कब्जो थंडो पानी पीण नथा ॾियनि पखी पानी पीअनि था जानवर पानी पीअनि था पर पाक मुहम्मद जे घराणे जो पानी बंद कई वेठा आहिनि। पुट पानी मां वटि कोन्हे पर जे तूं आयो आ तोखे मां वापस नथो मोटायां। पुट आयो आ त मां इंतजाम कयां थो अॼु भी मुंहिंजी ज़ुबान में नाने मुहम्मद जी ज़ुबान जो तासीर मौजूद आ जेको नंढे हूंदे नाने मुहम्मद जी ज़ुबान चोसींदो हो अॼु भी असर मौजूद आ। पुट मां पंहिंजी ज़ुबान कढी तुंहिंजे वात में तू चूसण शुरू कर उन ख़त्म थी वेंदई बुख ख़त्म थी वेंदई दर्द दूर थी वेंदई। अचे तो सोने अली अकबर जे वात मुबारक के अंदर सोने हुसैन से पंजी जुबान मुबारक विधी चूसींदे 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 सोने अली अकबर के निंड थी वई अखियों बंद थी वस ख्वाब में हुजूर संजी ज़ियारत थी वस आन फरमाए त पुट पुट अली अकबर अन्या नाने मोहम्मद जो जुबानो छो तो चूसे जल्दी कर नानो तो जो कुर्बान वञा अबे जो जुबानो न चूस नानो मोहम्मद अरबी तुझे हौज़े कौसर जे कडी जो इंतजार में बीठो आ जो ज़ुबानू न चूस ये अखियों जो खुलियई चवेस तो बाबा हाणे असां जी मोकल है इंशाअल्लाह रब जन्नत में वरी मिलाई हिय जो अली अकबर साईं मैदान में वियो उन्हनि ज़ालिम मशवरो कयो ए अली अकबर हुसैन जो पुटरा ए अली जो पुटरा ए पाक मोहम्मद जो डोटरा दिलेर इन सा केर मुकाबलो कंदो हिक न वने बन न वञन टे न वञन चार हिन जे सामो न वञन 40-50 जो दस्तो वने पो हिन सा वनी मुकाबलो हिकड़े शींहं जे पोयों 40 कुत्ता लगा तवा पाण अची जू शेर जे पोयों लगा 40-50 माण्हू जो दस्तो के अली अकबर के घोड़े ते वार कयो के अली अकबर के जिस्म ते वार कयो तारीख जा किताब लिखन था टुकड़ा टुकड़ा करे छो बूटी बूटी करे छो तन ज़ालिमन के रहम ना आयो पर मोजो सोहणो हुसैन करबला के मैदान में पंजी चादर मुबारक कुल्हन तो लाहे पंजे बचड़े की लाश की बूटी बूटी मेड़े करबला के मैदान में खीमे में खणी आयो आ पंजी भेण के चवे तो अदी ये तुझे बचड़े अली अकबर जो लाश सोत नबी जे घराणे जो सबर मथे तके चवे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला ये असा के तू नाने मुहम्मद के दीन ते कोहर के राजियां असा सैयद नाने मुहम्मद के दीन ते कुशल ला तैयार तरीके चवण वाले को कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले के तो जो दहकती आग के शौलों पे सोया वो हुसैन जो जवां बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन इसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन अकेलो हुसैन करबला में ये ज़ालिमन सा डटियो बीठो अकेलो हुसैन उन्हनि पाण में मशवरो कयो ए हुसैन तव हो अली अकबर हो ए हुसैन आ हुसैन इन सा मुकाबलो करे न सघंदो हाणे ही कयो असा के याद आ बचपन का वठी हुसैन नमाज न छॾी पक्को नमाज़ी पक्को परवानो अल्लाह जे दर जो हो आने तमामो हिकड़ो वारी टिपे ते चढ़ी मथे वनी आजान दे हुसैन तड़पी पवंदो चंगु छडी दो नमाज पढ़ंदो ओडो शिमिर बेईमान वारन मो हिकड़ो चढ़ी आजान थो दे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
मुझो मुर्शिद हुसैन तड़पी पियो चवे तो शिमरा 5 मिनट जंग के परेक बंद कर ओडो आजान मिलिया इन टाइम ते मुझो नानो मोहम्मद अरबी जुम्मे जो खुतबो दीदो हो परे थी मां नमाज पढ़ा वो जंग के हलाए जा शिमर चवे तो हुसैन नमाज पढ़ंदे पानी न दीदो मां बगैर वुजू जे नमाज किए पढ़ंदे मुझो मुर्शिद हुसैन तो फरमाए शिमरा तू त बेदीन तू त जाहिला तो के केड़ो पतो अल्लाह सही जो कुरान तो फरमाए फतयम्ममु सईदन तय्यबा जाते पानी न मिले वो पाक मिट्टी सा तयम्मुम करे नमाज पढ़न तवा जो कम तवा की नमाजन के कबूल करे जन्नत देण मा अल्लाह जो कमा हजरत हुसैन सही करबला के मैदान में मिट्टी सा तयम्मुम करे नमाज पढ़ी या छड़ी नथा गलायो तरीके चवण वारे चो न ऐ शिमिर की नथो तो खां घुरा हुसैन हिने चवे ऐ शिमिर की नथो तो खां घुरा मानी ऐ पानी फकत सजदो हिकड़ो खुदा जे वास्ते एक सजदो क्या पो भली वार बजाई जो वाह हुसैन तुजी अजमत ऐ जुर्रत ऐ बहादुरी के सलाम चो सुभान अल्लाह मां सदके वना उन जवानन की तारीफ मां केड़ी बयान क्या जेके पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नगड़ी न्याणी दा बच्चा हा उन्हन जालमन सोने हुसैन के पानी न नो पर करबला जे मैदान में मिट्टी सा तयम्मुम करे मुजो मुर्शिद हुसैन मुजो इमाम हुसैन सोने अली जो बच्चो अम्मा फातिमा ज़हरा जो जिगर जो टुकड़ो तयम्मुम करे पंजन के सबक तो दे ओ मां हुसैन सा मोहब्बत करण वारो मुझे अब्बे अली सा मोहब्बत करण वारो मुझे नाने मोहम्मद के कलमे पढ़ण वारो मां वांगुर कटजी वंजो मरी वंजो पर नमाज न छड़जो सदके वना हुसैन के नाले ता चौ न सुभान अल्लाह सजदे में वयो शिमिर उन्हन के चवे तो वारो क्यों वाह जो मौको मिलियो थव हुसैन ते वार क्यों उन्हन चो बाबा असा हुसैन जी श्री मुबारक ते तलवार न हलाई दासे शिमिर बेईमान हो अंधो थी चुको हो ए तवा भली तलवार न हलायो माथो हलायो तलवार खणी सोनो हुसैन सजदे में एक तलवार बी तलवार टी तलवार सा मुंडी धड़को धार थी वई पर जुबान बंद ना है इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सिसी मुबारक तो अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी जालिम बेरहम के पो भी रहम ना आयो सिसी मुबारक के नेज़े जे नोक दे रखी कूफे जे शहर में घुमाए थो मुसलमानों कलमे वारो तारीख जा किताब लिखंदा यहूदी जो बंगलो हो मथो उन मथो जो हेठ दरी मो झाके डिठो ते हे वडो हुजूम आहे केर हिन हेठ लही आयो जे वडो कोहराम मचला कंदी सिसी मुबारक दा खयो घुमाईंदा वतन ये उनन मानुन को पुछा के जे हे केरो आ हिन जो नालो हुसैन आ अब्बे जो नालो कुर्बान वया अब्बे जो नालो अली तक चीख निकरी वन यहूदी जी बिल्कुल मा तारीख में पढ़ियो हम आखिरी नबी मोहम्मद करीम जो को तवा जो नबी उन नबी जो डोटो हुसैन है करबला जे मैदान में इंदो ओ गद्दार जे होंदा जे हुसैन सा मुकाबलो करे हुसैन के शहीद कंदा वो हुसैन जो नाने मोहम्मद के दीन जे करे हक जे आवाज के बुलंद करण जे लाइंदो वजी जान दई छडींदो पर जालिम जे न झुकंदो न विकामबो अज समझीम तो हुजूर जो दीन सच्चो जे समझम तो हुसैन के नाने जो दीन सच्चो आहे सामो हुसैन से जे अगियो अची करे जो तो हुसैन मा तो के शाहिद करे गवाह करे तुझे नाने मोहम्मद ते कलमो तो पढ़ा तू तो सच्चो पर तुझो नानो मोहम्मद तो सच्चो तुझे नाने मोहम्मद जो दीन भी सच्चो आ खुदा जो कसमा काफरन जो चीखो निकरी वयो कलमा पढ़ी मुसलमान थी मां दिली दुआ करन आयो हां अल्लाह असा के हकीकी हैदरी करे आमीन पंज वक्त नमाज पढ़न वारो करे ए शाबानुल मुअज्जम जो महीनो तो बरकत वारो महीनो तो वरी अचे वथो रमजान जो महीनो तैयारी वठो त रमजान जा रोजा भी रखो तरावियों भी पढ़ो नफिल भी पढ़ो जिक्र अज़कार भी करो का खबर कोनी मत जिंदगी जो आखिरी साल न होजे ये अगे साल तवा के रमजान में नजर मस्जिद में आया होंदा हिन साल तवा के नजर नहीं इंदा खोड़ दुनिया मो हलिया वया एकनी असा के भी हलणो आ मत दिली दुआ करन आयो आ त अल्लाह ताला हिन भलारे रमजान महीने जी इज्जत भी असा के नसीब करे टाइम आए या
अजीज दोस्तों ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, अल्लाह जो नालो ॾेई अर्ज़ करण आयो आहियां त वॾी ख़ुदा जो नालो अथव, नबीअ जे सहाबा, नबी जे अहल बैतन सां सची मोहब्बत। हे वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम आ, अल्लाह जाने थो जेका चइनि यारनि खे बि मञी या त पंजतनि खे बि मञी। असां सभिनी जा नौकर, सभिनी खे मञण वारा हूं। चओ न सुभान अल्लाह। मुसलमानों कलमे वारो शामन हस्तिन जी तारीफ़ बयान कया। और जिन करबला के मैदान में मुझे मुर्शिद हुसैन के ईज़ आयो आ, क़यामत में तवा इन्हनि जो हशर जरूर पुछड़ो ॾिसंदो, जंहिंजो नानो मोहम्मद करीम हौज़े कौसर जो मालिक होंदो, जिन जे बच्चन के थुक पानी जो ज़ालिम न ॾिनो आ, तड़पा तड़पा जिन के शहीद क्यों। खुदा जो कसम रब क़यामत ते जो उन्हनि खे तड़पाईंदो रहंदो। मां दुआ करण आयो आहियां, अल्लाह सच्चो हुसैनी बनाए, सच्चो हैदरी बनाए, सच्चो पंज वक्त पंहिंजे दर ते झुकण वारो बनाए। यारो जिंदगी ते को भरवसो कोने, मत जिंदगी जी आखिरी असांजी अॼोकी महफ़िल हुजे, खोड़ माण्हू इहे विया वेठे वेठे दम परवास वेठे वेठे। असांजो हिकिड़ो दोस्त इशा जी नमाज़ पढ़ी निकितो, घर थो वञा, घर तक़रीबन घोटकी खो निकितो, उबाड़े बुजुर्ग हो, नेक साले बानो हो, निकतो घर थो वञा। 30-35 किलोमीटर सफर हो, गाड़ी भी हुई, दोस्त भी साण हा। ओचितो रस्ते में दिल कम करण छॾे वई। कल उन जे पुटन सां माजरे ताज़ियत पे कई। अल्लाह जो कसम मौत अचे त अहिड़ो अचे। उन जे पुट मूंखे चयोसीं, बाबा साईं रस्ते में कुरान भी पढ़ंदो पियो अचे, जिक्र भी कंदो पियो अचे, कलमा भी पढ़ंदो पियो अचे। जॾहिं अटैक थियो असां डॉक्टर ॾे खणी वियासीं, डॉक्टर खे चई हथ पेर हुन लाइ जाग में कलमो त पढ़। मां चयो बाबा कामयाब थी वियो, जो पिछाड़ी में कलमो मिलियो, बेड़ा पार थी विया। कलमे सां लाॾाणो थी वियो, जन्नत जा फाटक खुली वियसि। मां दिली दुआ करण आयो आहियां, अल्लाह रब्बुल इज़्ज़त शन तव्हां असांखे बि कलमे सां दुनिया में लाॾाणो कराए। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो असांजो साईं मोहसिन साईं अब्दुल सत्तार सूमरो साहब वॾी मेहनत करे रहियो आहे, तव्हांजे बच्चन जी इलाके में तरबियत करे रहियो आहे। ख़ुदा जो कसम इहे मदरसा जसी ते हूंदा, ख़ुदा जो कसम इन्हनि जी मेहनत जे करे अल्लाह अज़ाब न मोकिलींदव, मुसीबतूं न मोकिलींदव। शुक्र कयो तव्हांजे पाड़े में कुरान थो पढ़जे, कुरान जी बरकत जे करे रब रहमत जो मींहुं वसाई। बस मगरिब जो टाइम भी थियण वारो आहे, जिंदगी या रब करीम जेके आया थी समूरन जी हाज़िरी के कबूल फरमा। ए मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा बाजारा रब असांजे ख़ाली हथनि नज़र न कर, पंहिंजे रहमत जी निगाह फरमा। साईं अब्दुल सत्तार साहब जी मेहनत के कबूल फरमा। ऐं अल्लाह हिननि वीचारनि जी मेहनत के भी कबूल कर जेके पंध करे हिते आया थी। ए मुंहिंजा रब तूं हिननि ते राज़ी थी, ऐं राज़ी या तॾहिं हिते आया हिन। मुंहिंजा रब अञा भी करम फरमा। अल्लाह हिन मोहल्ले के आबाद कर, अल्लाह हिन पाड़े के आबाद कर, मर्दन के आबाद कर, औरतुन के आबाद कर। पंज वक्त पंहिंजे सजदे जी तौफीक अता फरमा। ऐ मुंहिंजा अल्लाह सहाबा अहल बैत जो असांखे नौकर बनाए। ऐ अल्लाह असां नबी जे सहाबा जा भी परवाना हूं, अहल बैतन जा भी नौकर हूं। मुंहिंजा रब्बा साईं अब्दुल सत्तार जे मदरसे के क़यामत ते कायम ऐं दाइम फरमा। रब जेके इन मदरसे जी देखभाल करनि था, क़यामत में उन्हनि खे हुज़ूर जी शफ़ाअत नसीब कजाइनि। जेके नबी जे मेहमाननि जी ख़िदमत था करनि, क़यामत जे ॾींहुं मिठे मुहम्मद जे मेहमाननि जी ख़िदमत जे सदके अल्लाह इन्हनि खे रोज़े वारे मुहम्मद जी शफ़ाअत भी नसीब कजाइनि। ए मुंहिंजा रब असां ख़ाली हथ झली बीठा हूं, असांजे ख़ाली हथ नज़र न कर, पंहिंजे रहम करम जी निगाह ता फरमा। ऐ अल्लाह जेके बीमारनि खे शिफ़ा ॾे, बे औलाद खे साले औलाद ॾे, कर्ज़ वारनि जा कर्ज़, मर्ज़ वारनि जा मर्ज़ूर फरमा। ऐ अल्लाह तुंहिंजो बानड़ो बीमार आहे, इनखे शिफ़ा कामिला दे। साईं जी भाइटी साईं अब्दुल सत्तार जी उहा न्याणी बीमार बिस्तरे ते पई आहे। मुंहिंजा रब बीमारी भी तूं ॾींदो आहे त शिफ़ा भी तूं ॾींदो आहे। अल्लाह इन बांडी खे भी शिफ़ा कामिला आजिला वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। मुंहिंजा रब तुंहिंजे क़ुरान में शिफ़ा आहे,
मुजारब तमाम मुसलमान के शिफा कामिला अजल अता फरमा, मुसीबतन का बचाए। मुजारब सामे का सामे ताकत काने का सब शे तू दींदो आ, हटाइंदो भी तू आ, बीमारी दींदो भी तू आ। अज असां ते करम फरमा। जेके हिन मोहल्ले मां इलाके मां मर्द या मायूं नंढा या वड्डा नौजवान या कोड़ा नडे कब्रिस्तान में पहुंचा है, उनन जी मगफरत करे, उनके जन्नत में माड़ी नसीब अता फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदिन नबील उम्मीहि व आलिहि व सहाबिहि व अहल बैति व बारिक व सल्लम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अहल बैतिही अजमईन बिरहमतिका या अर्हमर राहिमीन।